जराहात सिनान लहतियामू वला यल्ताम मा जरहल लिसानू। हज़रत अली शेर खुदा फरमाइंदा है उन्हनि जो शेर आहे त तीरन जा जख्म भरजी वेंदा लेकिन ज़बान जा जख्म कॾहिं कोन भरजंदा। शीशो टुटी जुड़ी सके थो लेकिन जे बोल सां दिल टुटंदी आहे त टुटल दिल वरी कान जुड़ी सघंदी आहे। या ज़बानी आहे जेका उस में विहारे, या ज़बानी आहे जेका छांव में विहारे, या ज़बानी आहे जेका गैर महरम औरत के तुंहिंजी मुंहिंजी ज़ाल बनाए, या ज़बानी आहे जो ज़बान मां मज़ाक मां तलाक जे लफ़्ज़ निकरण सां उहा हराम थी वेंदी आहे। ज़बानी आहे तौहीद जो कलमो कढी मुसलमान थी वियो आहे। ज़बानी आहे कुफ्र जो कलमो कढी त काफ़िर थी वियो आहे। ज़बानी आहे जैसा भली गाल कढई त जन्नत आहे, बुरी गाल कढई त जहन्नम आहे। इन ज़बान सां सतायो वेंदो हो तुंहिंजे मुंहिंजे साईं मोहम्मद करीम रूही फिदा हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनखे सतायो वेंदो हो ज़बान सां। कुरान पिया पढ़नि माण्हू चवनि था माठ कर, ओ अब्दुल्ला जा पुट माठ कर, तुंहिंजे कुरान जो जादू असांजे दिलनि ते असर थो करे। असांजूं औरतूं तोखां मुतासिर थियूं थियनि, असांजा ॿार तोखां मुतासिर थियूं थियनि। ए कुरान असांखे न ॿुधाईंदो कर, तुंहिंजो डाको लही वियो आहे नऊज़ बिल्लाह। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अहिड़ियूं तकलीफ़ूं सही, अहिड़ियूं टोकूं सही, अहिड़ियूं चथरूं सही, अहिड़ा ताना सही, अहिड़ा महना सही, अहिड़ियूं तनकीदूं, अहिड़ियूं तनकीसूं, अहिड़ा एतराज़, अहिड़ा ज़बान जा तीर ज़ख्म सही असांजे नबी ही क़ुरान तो ताईं ऐं मूं ताईं पहुचायो आहे। ए माण्हुनि जे तरफ़ां तकलीफ़ूं त अलॻि हुयूं ऐं वरी वहीअ जूं तकलीफ़ूं अलॻि हुयूं। असांजे नबीअ ते क़ुरान लहंदो हो त सियारे जे रातिनि में, जनवरी फरवरी दिसंबर जे रातिनि में बि अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा फरमाए थी मुंहिंजे साईं ते वही नाज़िल थींदी हुई त मुंहिंजो साईं पघर में भरिजी वेंदो हो। सियारे जे रातिनि में बि पघर शुरू थी वेंदो हो, वही नाज़िल थींदी हुई। असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कंधो मुबारक अची मुबारक झुकी वेंदी हुई। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही नाज़िल थींदी हुई ऐं मुंहिंजो नबी ॾाचीअ ते सवार हूंदो हो त ॾाची बि बोझ जे करे वेही रहंदी हुई। हिकु दफ़े त ॾाचीअ जी रान जी हॾी टुटी पई हुई उन वहीअ जे बोझ जे करे। हिकु सहाबी चवे थो उन हालत में वही नाज़िल थी जो मुंहिंजी रान जे मथां हुज़ूर जी रान पियल हुई। असीं ॿई गॾु वेठा हुआसीं। उहो सहाबी थो चओ साईं सां गॾु वेठल मुंहिंजी रान हुज़ूर जे रान जे गोॾे जे हेठां हुई। वही जो नाज़िल थी मूंखे ईअं पियो लॻो त बसि हाणे मुंहिंजे रान जी हॾी टुटी पवंदी। एॾियूं तकलीफ़ूं सही असांजे नबी हे क़ुरान तोखे मूंखे ॾिनो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो क़दुरु करियो हिन क़ुरान जो। असां क़दुरु कोन पिया करियूं हिन क़ुरान जो, हिन क़ुरान जी बेक़दरी पिया करियूं, उन करे दर दर पिया धिका खाऊं। हिन क़ुरान जी बेक़दरी कई अथऊं, उन करे सॼी दुनिया जी धरती मुस्लमान जे रत सां ॻाढ़ी थी वई आहे। अॼु दुनिया जी हिन क़ुरान जी क़दुरु कान कई अथऊं, उन करे सुखनि खे सिकी मरी रहिया आहियूं, राहतुनि खे सिकी मरी रहिया आहियूं। अॼु अनका बणिजी चुकी आहे बरकत, अॼु नादिर बणिजी चुकी आहे राहत। अॼु अखियुनि जो ठलण मिले नथो, अॼु दिलि जो करार मिले नथो, अॼु अमन सुकून मिले नथो। छो जो असां हिन क़ुरान सां बेवफ़ाई कई आहे, असां हिन क़ुरान खे छॾियो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हिन क़ुरान जो क़दुरु इहो न आहे जो हुनखे हिंदोरे में वेही लोॾियां। हिन क़ुरान जो हो क़दुरु न आहे जो हुन ते गुलनि जी वेही वरखा करियां। तूं आऊं जॾहिं हिन क़ुरान खे हिंदोरे में लोॾे, हिन जे मथां गुलनि जी वरखा करे, हिन खे अतर अंबर हणी रेशमी रूमालनि में वेढ़ींदा आहियूं त ही क़ुरान ज़बान हाल सां रोई तोखे मूंखे चवंदो आहे ओ ना वाक़ई मुस्लमान मूंखे तुंहिंजे पींघे जे लोॾ जी का ज़रूरत न आहे। ऐं त लोहे महफ़ूज़ जी अमानत आहियां, मूंखे तुंहिंजे मुंहिंजे गुलनि जी का ज़रूरत न आहे। ऐं त पाणी ख़ुशबू आहियां, मूंखे कंहिं ख़ुशबू जी ज़रूरत न आहे। ऐं पाणी ख़ुशबू आहियां जेको मूंसां जुड़ी वेंदो आहे उनखे पाण मुतअद्दी ख़ुशबू अता करे छॾींदो आहियां। ऐं ना वाक़ई मुस्लमान मूंखे तुंहिंजे इज़त जी का ज़रूरत न आहे। ऐं पहिरीं इज़त कयल आहियां छो जो मख़लूक न आहियां ऐं अल्लाह जे ॿाहिरि जी शइ न आहियां। इन्नहु कलामुल्लाह, ऐं त अल्लाह जो कलाम आहियां। तौरात किताबुल्लाह है, इंजील किताबुल्लाह है, ज़बूर किताबुल्लाह है, लेकिन कुरान कलामुल्लाह है। हू अल्लाह जा किताब हुआ, कुरान अल्लाह जो कलाम आहे। रुगो आसमान मां नाज़िल थींदड़ न आहे, रुगो लोहे महफूज़ मां नकल थियल न आहे, बल्कि अल्लाह जो किताब न आहे। इन्हनि सभिनी शरफ़नि सां गॾु हिकु अज़ीम शरफ़, तुर्रे इम्तियाज़ शरफ़, मां बिहिल इम्तियाज़ शरफ़ हिन क़ुरान खे मिलियो आहे। जो हिन क़ुरान खे अल्लाह जे कलाम हुजण जी इज़त नसीब थियल आहे।
ही कलाम इलाही आहे। अलिफ लाम मीम खां वठी वन्नास ताईं जेको कुछ मां बैन दफ़तैन हिननि ॿिनि दफ़्तरनि ऐं जिल्दनि जे विच में जेको कुछ ॾिसो पिया करोड़ दफ़ा केर कसम खणे कूड़ो न थिए। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अल्लाह जो कलाम आहे। ही फातिहा बकरा ही निसा आल इमरान अनाम ए अल्लाह जो कलाम आहे। अल्लाह जो कलाम ऐं अल कलाम मा यतकल्लम बिही कलाम उनखे चइबो आहे जंहिंखे ॻाल्हाइजे। हिन क़ुरान जे अखर अखर लफ़्ज़ लफ़्ज़ खे आयत आयत खे सूरत सूरत खे रुकू रुकू खे हिन जे जुज़ जुज़ खे अल्लाह पंहिंजे शान मुताबिक़ पाण कलाम फरमायो आहे। हिन क़ुरान जी क़दुर या नाहे जेका तूं ऐं आऊं करे रहिया आहियूं। जिन भूत भॼाइण लाइ नाहे लथो ही क़ुरान। पंहिंजे नियाणियुनि जे रुख़सतीअ महिल क़ुरान जी छांव करण इन लाइ नाहे लथो क़ुरान। झेड़नि झटनि में मथे ते क़ुरान खणी जानियूं छॾाइण लाइ नाहे लथो ही क़ुरान। मुंहिंजा दोस्तो जी तो क़ुरान छा लाइ लथो आहे? क़ुरान ईमान लाइ लथो आहे। क़ुरान सिखण लाइ लथो आहे। क़ुरान पढ़ण लाइ लथो आहे। क़ुरान अमल लाइ लथो आहे। क़ुरान फैलाइण लाइ लथो आहे। इहे हुकूक खम्सा आहिनि। 5 हक़ आहिनि हिन क़ुरान जा। जेकर 5 मां को हिकु हक़ बि तो मूं अदा न कयो क़यामत ॾींहुं क़ुरान जो हथ हूंदो तुंहिंजो मुंहिंजो गिरेबान हूंदो। क़यामत ॾींहुं क़ुरान जो हथ हूंदो तुंहिंजी मुंहिंजी गिथर ऐं गिची हूंदी। ही क़ुरान मुंहिंजे गिचीअ खां झले की हले अल्लाह वटि वठी वेंदो। अल क़ुरान हुज्जतुन लक औ अलैक औ कमा क़ाल। मुंहिंजे साईं फरमायो या क़ुरान तव्हांजे हक़ जो वकील थींदो या तव्हांजे ख़िलाफ़ वकील थींदो। भागन वारा हूंदा उहे जिन जे हक़ जो वकील बणिजी वियो क़ुरान। बदनसीब ऐं निभागा हूंदा उहे जिन जे ख़िलाफ़ वकील बणिजी वियो अल्लाह जो ही क़ुरान। जेके रुगो पिंघे में लोॾीन, जेके रुगो गुलनि जी वरखा कनि, जेके रुगो रेशमी पोटड़ियुनि में वेढ़ीन, रुगो ताकनि अलमारियुनि में सजाए रखनि, रुगो चुमनि चटनि पर ईमान घटि आणीनि ऐं हिन क़ुरान खे मञनि घटि। हिन क़ुरान जी मञनि घटि। क़ुरान खे त मञे थो पर क़ुरान जी मञे नथो। ऐं मुसलमान क़ुरान तोखे ॿुधायां थो त हिते ॾिसणो आहे, हिते अख बंदि करणी आहे। क़ुरान ॿुधायो आहे ही ॿुधणो आहे। हिते कननि में ॿूच विझणो आहे। क़ुरान ॿुधायो आहे हिते ॻाल्हाइणो आहे। हिते माठ करणी आहे। क़ुरान ॿुधायो आहे ही वठणो आहे। हिते हथ पोइते करणो आहे। क़ुरान ॿुधायो आहे हिते वेहणो आहे। हितां उथी वञणो आहे। क़ुरान ॿुधायो आहे हिते दोस्ती करणी आहे। हिते दुश्मनी करणी आहे। क़ुरान ॿुधायो आहे हिते निवड़त इख्तियार करणी आहे। हिते गुरूर सां पेश अचणो आहे। क़ुरान ॿुधायो आहे त शादी ब्याह कीअं कजे। क़ुरान ॿुधायो आहे पर्दो पोती कीअं कजे। क़ुरान ॿुधायो आहे उथी वेठी कीअं हुजे। क़ुरान ॿुधायो आहे ॾेती लेती कीअं हुजे। क़ुरान ॿुधायो आहे सीरत कीअं हुजे, सूरत कीअं हुजे। क़ुरान ॿुधायो आहे गुफ़्तार कीअं हुजे, किरदार कीअं हुजे। क़ुरान ॿुधायो आहे पर्दो ऐं पोती कीअं हुजे, तॾो ऐं तोरी कीअं हुजे, ख़लवत ऐं जलवत कीअं हुजे, मुआमलात ऐं मुआशरत कीअं हुजनि, कारोबार कीअं हुजे। क़ुरान ॿुधायो आहे त पीउ बणिजी कीअं रहां। क़ुरान ॿुधायो आहे ऐं औलाद बणिजी कीअं रहां। क़ुरान ॿुधायो आहे ऐं कंहिं ज़ाल जो मुड़ुस बणिजी कीअं रहां। क़ुरान ॿुधायो आहे। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जेकॾहिं हारी आहियां न कंहिंजो हारी क़ुरान ॿुधायो अथई त कंहिंजो कुड़मी आहियां कीअं रहां ऐं कंहिंजो ज़मीनदार आहियां कीअं रहां ऐं कंहिंजे मथां आहियां कीअं रहां ऐं कंहिंजे मातहत आहियां कीअं रहां ऐं नौकर आहियां कीअं रहां ऐं हाकिम आहियां कीअं रहां ऐं अमन में आहियां कीअं रहां ऐं जंग में हुजां कीअं रहां। क़ुरान सभु कुझु ॿुधायो आहे। जलाल क़ुरान ॿुधायो, जमाल क़ुरान ॿुधायो, ख़ुशियुनि जा तरीक़ा क़ुरान ॿुधाया, ग़म जा तरीक़ा क़ुरान ॿुधाया, सीरत सूरत क़ुरान ॿुधाई, उथी ऐं वेठी क़ुरान ॿुधाई, ॾेती ऐं लेती क़ुरान ॿुधाई, ख़लवत जलवत क़ुरान ॿुधाई, मापण ऐं तोरण क़ुरान ॿुधायो ऐं थाणे में कीअं रहां क़ुरान ॿुधायो। ही जज आहे अदालत में कीअं वेहे क़ुरान ॿुधायो। ही हाकिम आहे हुकूमत कीअं हलाए क़ुरान ॿुधायो। मुंहिंजा दोस्तो दीदो अमीर आहे कीअं हले क़ुरान ॿुधायो। ग़रीब आहे कीअं सब्र करे क़ुरान ॿुधायो। मालदार आहे कीअं शुक्र करे क़ुरान ॿुधायो। क़ुरान सभु सॼी ज़िंदगी ॿुधाई आहे। ज़िंदगीअ जी का कुंड क़ुरान नाहे छॾी जंहिंखे वाज़ह करे तुंहिंजे मुंहिंजे साम्हूं खोले बयान नाहे कयो। सॼी ज़िंदगी तोखे मूंखे खोले खोले ॿुधाई आहे। सुम्हण खां जागण ताईं ज़िंदगी क़ुरान में आहे।
सुमण खां जागण ताईं ज़िंदगी कीअं गुज़ारिया क़ुरान में लिखियल आहे। अक़ीदे खां जिहाद ताईं ज़िंदगी कीअं हुजे क़ुरान में लिखियल आहे। ॼमण खां मरण ताईं ज़िंदगी कीअं हुजे क़ुरान में लिखियल आहे। मुंहिंजा दोस्तो दीदो रुगो लिखियल ॾिसणी नाहे, रुगो लिखियल पढ़णी नाहे, रुगो लिखियल खे अखियुनि ते रखणो नाहे, इन लिखियल ते अमल करणो आहे। ऐं जेके क़ुरान खे मञी क़ुरान जी मञनि था, अल्लाह क़ुरान में फरमाए पियो वनुनज़िल मिनल क़ुरान मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन आहे, लिल मुस्लिमीन न आहे। मुस्लिमीन क़ुरान खे मञण वारा, मुमिनीन क़ुरान जी मञण वारा। अल्लाह फरमाए मुसलमाननि जे लाइ क़ुरान में रहमत न आहे, रुगो क़ुरान खे मञण वारा उन्हनि खे रहमत जो वॾो हिसो कोन मिलंदो। मूं रब जे रहमत जो वॾो हिसो उन्हनि खे मिलंदो जेके क़ुरान खे मञण सां गॾु क़ुरान जी मञण वारा आहिनि। क़ुरान जी मञण वारनि लाइ क़ुरान रहमत आहे। क़ुरान जे हलाल खे हलाल समझण वारनि लाइ क़ुरान रहमत आहे। क़ुरान जे बयान कयल हराम खां बचण वारनि जे लाइ क़ुरान रहमत आहे। हा जेके क़ुरान खे मञी क़ुरान जी मञनि उन्हनि जे लाइ क़ुरान हादी, उन्हनि जे लाइ क़ुरान पीर आहे, उन्हनि जो क़ुरान मुर्शिद आहे, उन्हनि जो क़ुरान क़ाइद ऐं साइक़ आहे, उन्हनि जो क़ुरान हथ झले मंज़िल ताईं पहुचाइण वारो आहे। उन्हनि जे लाइ क़ुरान जन्नत जो रस्तो उन्हनि खे ॾेखारण वारो आहे। पर जेके ज़ालिम थियनि वला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला खसारा, अल्लाह मोमिननि जे मुक़ाबिले में ज़ालिम जो लफ़्ज़ हूंदो। मोमिनीन क़ुरान जी मञण वारा, ज़ालिमीन क़ुरान खे बि नथा मञनि, क़ुरान जी बि नथा मञनि, उन्हनि खे क़ुरान मां खसारो मिलंदो। जीअं जो तोखे मूंखे क़ुरान मां खसारो मिली रहियो आहे। जो आउं क़ुरान खे त मञां थो पर क़ुरान जी नथो मञां, ॾिसंदे नथो सोचियां त ॾिसण में क़ुरान जो हुक्म छा आहे, ॿुधंदे सोचियां ई नथो त ॿुधण में क़ुरान जो हुक्म छा आहे। जॾहिं ज़बान खे कैंचीअ वांगुरु हलायां थो सम्झाई नथो त क़ुरान जो हुक्म गुफ़्तार में छा आहे। जॾहिं शादी ब्याह करियां थो सम्झाई नथो त क़ुरान जो हुक्म उन में छा आहे। ॿारनि बच्चनि वारो आहियां सोचियां ई नथो सम्झाई नथो त क़ुरान मुंहिंजे वाग खे छिके पियो, क़ुरान मुंहिंजे नक जे नथ खे छिके पियो। ख़बरदार मुसलमान इहो न ॾिस, ख़बरदार मुसलमान इहो आवाज़ न ॿुध, ख़बरदार मुसलमान इहो गुफ़्तो ज़बान मां न कढ, ख़बरदार मुसलमान इहा ॾेती लेती न कर, ख़बरदार मुसलमान अहिड़नि मजलिसनि में न वञ, ख़बरदार मुसलमान अहिड़ो शिरक जो अक़ीदो न रख, ख़बरदार मुसलमान इहो दीन जे शक्ल में बिदअत जी राह ते न हल, ख़बरदार मुसलमान उन इल्म जे नक्शे में जाहिल न थी, ख़बरदार मुसलमान इन जाहिलियत जी बुनियाद ते निकतल तसव्वुफ जे नाले ते ज़ाकिर बणजी बिदअती बणजी तू पंहिंजी राह खे न विञा, तू बदअखलाकी करे पंहिंजी जन्नत खे न विञा, तू बेहयाई करे तू पंहिंजे जन्नत खे न विञा, तू कूड़ ॻाल्हाए पंहिंजी जन्नत खे न विञा, तू शराबो कबाब जे मजलिसनि जी रौनक बणजी हिन क़ुरान सां न फिटा। ओ मुंहिंजा बाना, ओ मुंहिंजी बानी, क़ुरान सां जेके फिटाई आहे उन जी फिटी वई आहे। जेके क़ुरान सां फिटाईंदा यानी जेके क़ुरान ते अमल छॾींदा, क़ुरान ते अमल छॾणु क़ुरान सां फिटाइणो आहे। मुंहिंजा दोस्तो दीदो क़ुरान सां फिटाइण वारा फिटी वेंदा आहिनि, पोइ उन्हनि जो को मुस्तक़बिल नाहे हूंदो, पोइ उन्हनि खे को अखियुनि जो ठार मिलियल नाहे हूंदो, पोइ राह ते चैन ऐं सुकून लाइ सिकी सिकी मरी वेंदा आहिनि। हा हुन वटि बंगला हूंदा आहिनि सुकून नाहे हूंदो, हा हुन वटि माड़ियूं हूंदियूं पर सुकून नाहे हूंदो, हा हुननि जा नौकर चाकर हूंदा, उनखे साईं साईं करण वारा हूंदा, सतनी खंडनि में उन्हनि जा कारखाना ऐं जागीरूं हूंदियूं, लेकिन सुख ऐं सुकून खे सिकी सिकी मरी वेंदा, छो जो उन्हनि जो सभु कुझु आहे पर क़ुरान नाहे। मुंहिंजा दोस्तो दीदो क़ुरान कंहिं वटि आहे, जंहिंजे अलमारी में क़ुरान रखियल उन वटि क़ुरान आहे न, जंहिंजे झोलीअ में क़ुरान उनखे क़ुरान मिलियल आहे न, जंहिंजे मथे ते क़ुरान उनखे क़ुरान मिलियल आहे न, क़ुरान उनखे मिलियल आहे जंहिंजे ज़िंदगीअ में क़ुरान ते अमल आहे, माना क़ुरान उनखे मिलियल आहे। जेको मथे खां पेरनि ताईं क़ुरान जे ताबियो आहे क़ुरान उनखे मिलियल आहे। जेको अक़ीदे खां जिहाद ताईं क़ुरान जो आमिल आहे उनखे क़ुरान मिलियल आहे। जेको अखलाक में, जेको आदात में, जेको जज्बात में, जेको गुफ्तार में, जेको किरदार में, जेको इनफरादी इज्तिमाई जिंदगी में, जेके घर घरस्ती कारोबार में क़ुरान जे ताबियो आहिनि उन्हनि खे क़ुरान मिलियल आहे। जेके सीने में दर्द रखनि था हुज़ूर जे उम्मत जो, जेके दर्द रखनि था दिल में त मुंहिंजो अल्लाह ताला लॻे रुगो जहन्नम खां उम्मत बची जन्नत में वञण वारी थी वञे,
जेके मानन के मिनत मेड़ पिया कन कदा मस्जिद में हलो अदा हली दीन जी गाल बुधो अल्लाह के रस्ते में निकरो नेकन जे सोहबत में रहो मुझा दोस्तों जी तो उन्हनि वटि कुरान है जेके कुरान सेखारीन पिया उन्हनि वटि कुरान है जेके कुरान सिखन पिया उन्हनि वटि कुरान है जेके कुरान ते अमल पिया कन उन्हनि वटि कुरान है जेके कुरान के पढ़न पिया उन्हनि वटि कुरान है जेके कुरान के खणी पंहिंजे हड़ मां लगाए दर बदर जा धिक्का खाई मानुन जे सामू निवड़त सा पेश अची मानुन जो कड़ियूं कड़ियूं गालियों भी बुधी उनके कुरान जो मिठियूं मिठियूं गालियों बुधाए उनके खुदा जे वेझो करण जी मेहनत में लगल आहिनि उन्हनि कुरान सां निभायो आहे उन्हनि खे कुरान मिलियल आहे त मुंहिंजा दोस्तो दीदो जिंदगी फानी आहे पई गुज़रंदी अचो त सभई अज़म कयो इंशा अल्लाह ताला असीं हिन कुरान जा आमिल थींदासीं कुरान ते अमल नजात जो ज़रियो आहे कुरान ते अमल छॾण खसारे जो सबब आहे रब कुरान में चयो आहे ला यज़ीदु ज़ालिमीन इल्ला खसारा जेके कुरान ते अमल कंदा कुरान मां रहमत मिलंदन शिफा मिलंदन दर्दन जी दवा मिलंदन मर्ज़न खां इलाज मिलंदन ऐं जेके कुरान ते अमल छॾींदा उन्हनि खे कुरान मां कुझु कोन मिलंदो सिवाय खसारे जे उन्हनि खे कुरान मां खसारो मिलंदो उनके कुरान मां घाटो मिलंदो उनके कुरान मां ज़िल्लत मिलंदी उनके कुरान मां नाकामी ऐं निभाग मिलंदो जेके कुरान खे ॾिसंदा त सही चुमंदा त सही लोॾींदा त सही गुलनि जी वर्खा कंदा त सही पर सिखंदा कोन पढ़ंदा कोन अमल कोन कंदा खणी फिराई फिरी फैलाईंदा कोन रुगो चुमण लाइ तैयार आहे रुगो लोॾण लाइ तैयार आहे रुगो रेशमी पोटड़नि में वेढ़ण लाइ तैयार आहे इहो कुरान जो क़दुरु न आहे कुरान जा 5 हक़ आहिनि जेके तोखे मूंखे अदा करणा आहिनि अब अदा कंदो सभई इंशाअल्लाह शर्मिंदा कोन थो करियां फिक्रमंद थो करियां पंहिंजी वर्दी लायो हिकिड़ी आहे लाशारन वारी वर्दी मेमणन वारी वर्दी उतरादन वारी वर्दी लाड़न वारी वर्दी सिंधन ऐं मुहाजरन वारी वर्दी ऐं ॿी वरी आहे कुरान वारी वर्दी कुरान वारी वर्दी पायो पंहिंजी इलाकाई पंहिंजी क़ौमी वर्दी लाहियो कुरान वारी वर्दी पायो कुरान वारी वर्दी छा आहे मथो ढकियल चेहरे ते हुजूर जी सुहारी सजल पांचा भेडन का सदाई मथे पंहिंजे इलाके जे आलिमन सालिहन वारो लिबास पातल या वर्दी थई कुरान जी जेका तो लाहे छड़ी आहे अचो त अज़म कयो कुरान वारी वर्दी पाईंदासीं वार वार ते अल्लाह जी रहमत पई नाज़िल थींदी छो जो कुरान रहमत आहे जिते कुरान वारी वर्दी हूंदी उते बि रहमत ई रहमत हूंदी अखियूं झुकियल हुजनि इहो कुरान जो सबक आहे कन गाननि खां बंदि हुजनि इहो कुरान जो सबक आहे ज़बान नरम हुजे इहो कुरान जो सबक आहे हथ में सखावत ऐं ख़िदमत हुजे इहो कुरान जो सबक आहे दिल सभिनी लाइ साफ़ हुजे इहो कुरान जो सबक आहे पेट में हलाल हुजे इहो कुरान जो सबक आहे पंहिंजे शर्म जे जाइ जी हिफ़ाज़त हुजे इहो कुरान जो सबक आहे पंहिंजे टंगुनि खे अल्लाह जे राहुनि में फिराइण हुजे इहो कुरान जो सबक आहे पंहिंजे बच्चनि खे दीन पढ़ाइण हुजे इहो कुरान जो सबक आहे पंहिंजे बच्चनि खे हाफ़िज़ आलिम बनाए क़यामत ॾींहुं ताज पाइण जी सिक हुजे इहो कुरान जो सबक आहे पंहिंजे अमड़ने भेनरुनि खे पर्दो पोती सेखारियां इहो कुरान जो सबक आहे चमकीला भड़कीला बुरका पाराइण कुरान जो सबक न आहे मगरिब जो सबक आहे इस्लाम दुश्मनन जो सबक आहे ही सनड़ा सोढ़ा ऐं लुंडा कपड़ा तुंहिंजे मुंहिंजे न्याणी खे पियल इहो अंग्रेज़नि जो सबक आहे कुरान जो सबक न आहे कुरान जो सबक लुंडो कपड़ो न आहे सनड़ो कपड़ो न आहे सोढ़ो कपड़ो न आहे चमकीलो भड़कीलो बुरको कुरान जो पर्दो न आहे पंहिंजे न्याणी खे चओ ओ मुंहिंजी न्याणी उहो पर्दो न कर जेका तू टीवी में थे ॾिसी पर्दो इहो पर्दो न कर जेको रिसालनि में थी पढ़ी पर्दो ओ पर्दो न कर जेके कॉलेज यूनिवर्सिटी जूं छोकिरियूं तूं कर पर्दो ओ मुंहिंजी न्याणी पर्दो कर ओहो जेको साइण ज़हरा पंहिंजे बाबा खां सिखियो हो पर्दो कर ओहो जेको साइण सकीना पंहिंजे बाबा हुसैन खां सिखियो हो पर्दो कर ओहो जेको साइण ज़ैनब पंहिंजे बाबा हैदर करार खां सिखियो हो ओ मुंहिंजी न्याणी पर्दो कर ओहो जेको साइण आयशा हफ्सा पंहिंजे सरताज मोहम्मद करीम खां सिखियो हो ओहो पर्दो जो साइण ज़हरा जो इंतकाल पियो थिए त दुनिया मां वेंदे वेंदे नसीहत पई करे त मुंहिंजा वारिसो ॿुधो ॾींहं जो जेकॾहिं मुंहिंजो साहु निकिरे त मूंखे क़बर हिन घर में ई क़बर खोटे हिते ई दफ़न कजाओ मुंहिंजो लाश ॿाहिरि कढी न वञिजाओ छो जो इहो बि नथी चाहियां त मोहम्मद जे न्याणीअ जे लाश ते मर्दनि जी नज़र पवे इहो हो पर्दो साइण ज़हरा जो तॾहिं त मुंहिंजे साईं फरमायो मुंहिंजी न्याणी ज़हरा
जॾहिं पुल सिरात ता लंघण ईंदी क़यामत ॾींहुं त अर्श जे हेठां आवाज़ ईंदो या अहलल जम नकिसू रुऊसकुम इन फातिमत बिन्त मुहम्मद तमुर अलैकुम औ कमा क़ाल। ए महशर वारो कंद झुकायो, हसनैन जी अम्मा ज़हरा मुझे नबी जी पाक न्याणी हाणे हितां लंघण वारी आहे। नबी ने वलियन जा कंध पियो रब झुकाए, अहले महशर जा रब कंध पियो झुकाए। उन दारुल जज़ा खे रब दारुल अमल करार दींदो सिर्फ उन घड़ी ला जेस ताईं हसनैन जी अम्मा उता गुजरी वने। ओ मुजा भा पंहिंजी न्याणी खे ॿुधा प्यारे मोहब्बत सां त मुंहिंजी न्याणी दुनिया जी का अदाकारा गुलूकारा फनकारा दुनिया जी का मॉडल गर्ल तुझे ला नमूनो ना है। ओ मुंहिंजी न्याणी तुझे ला नमूनो आयशा हफ्सा है, तुझे ला नमूनो ज़हरा व सकीना है, तुझे ला नमूनो सकीना ज़ैनब रुकैया उम्मे कुलसूम है, तुझे ला नमूनो उम्मे सलमा उम्मे हबीबा है, तुझे ला नमूनो सौदा ए खदीजा है, तुझे ला नमूनो सुमैया सुमैया ए उम्मे शरीका है। पंहिंजे न्याणियुनि खे ॿुधायो ऐं बालिग थींदे ई पंहिंजे बच्चनि जा फर्ज़ लाहियो, बालिग थींदे ई पंहिंजे न्याणियुनि जा फर्ज़ लाहियो। इहो क़ुरान जो सबक़ आहे, यो कुरान जो सबक आहे के मुल्ला जी लबाड़ ना है, कुरान जो आवाज आहे, कुरान जो हुक्म आहे। इन यकूनु फुकरा युगनिहुमुल्लाहु मिन फज़लिही। इन का पहली रब चो अनकिहुल अयामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम इन यकूनु फुकरा युगनिहुमुल्लाहु मिन फज़लिही। रब इनकिहु को न पियो चए, अनकिहु पियो चए, अनकिहु औलिया के हुक्म आहे। ऐं उन्हनि बच्चनि न्याणियुनि जे सरपरस्तनि खे रब हुकुम कयो इनकिहू न अनकिहू। ओ पंहिंजे बच्चनि जा फर्ज़ लाहियो, अनकिहू पंहिंजे न्याणियुनि जा फर्ज़ लाहियो, अनकिहू देर न करियो, अनकिहू पंहिंजे न्याणियुनि खे कोर्टुनि ताईं पहुचाइण खां पहिरीं उन्हनि जो निकाह करे छॾियो। इन खां पहिरीं जो इज़्ज़त जा जनाज़ा निकिरनि, इन खां पहिरीं जो लजलोई जी चादर तार तार थिए, ओ इन खां पहिरीं जो शरीफ़नि जे इज़्ज़तुनि जा जनाज़ा निकिरनि। ख़ुदा जे वास्ते होश करियां पंहिंजे न्याणियुनि जे फर्ज़नि जे लाहिणे में देर न करियां। मुंहिंजे साईं फरमायो न्याणियुनि जे फर्ज़नि जे लाहिणे में देर कंदाओ न्याणियुनि खे मिस्कीन बनाईंदाओ, न्याणियुनि खे यतीम बनाईंदाओ, न्याणियुनि खे वेचारो बनाईंदो। मिस्कीनतुन लैस लहा ज़ौज। साईं फरमायो मिस्कीन आहे मुंहिंजी उहा उम्मतियाणी जंहिंजो निकाह न आहे, मिस्कीन आहे मुंहिंजी उहा उम्मतियाणी जंहिंजो निकाह न आहे। बालिग थींदी बच्चनि जा फर्ज़ लाहियो। हाँ आऊं चवां थो अल्लाह आऊं फर्ज़ त लाहियां पर ग़रीब आहियां, किथां लख आणियां जो न्याणीअ जा हथ पीला करियां, किथां आऊं हज़ार आणियां जो न्याणीअ खे टक भरे ॾाज जी ॾियां। मुंहिंजा दोस्तो दीदो ही ॾाज बम्बई कलकत्ते मां आई आहे, ही ॾाज जी रस्म हिंदुस्तान मां आई आहे। तूं उहा शइ कर जेका मदीने मां आई आहे। मुझे साईं मदीने मां निकाह करण जो पैगाम मोकिलियो, निकाह जो तरीक़ो मुझे साईं सेखारियो। इहो थी क़ुरान जो सबक, इहा थी क़ुरान जी पुकार, इहो थी क़ुरान जो हुक्म त इन आदम निकाह बरकह ऐं सरहू मऊनह ओ कमा क़ाल। ओ मुझे उम्मत जा मर्द औरतों पंहिंजे बच्चन पंहिंजे न्याणियुनि जी शादियूं करियो, ख़र्च घटि करियो। जेको पंहिंजे बच्चनि न्याणियुनि जे शादियुनि में ख़र्च घटि कंदो ऐं मुहम्मद सीने ते हथ खणी ज़मानतो भरियां त उन जे निकाह में सब खां घणी बरकत, जे निकाह में ख़र्च सब खां घटि हूंदो। ओ ज़ामिन पियो थे मदीने जो मीर, ओ कफील पियो थे हसनैन जो नाना। ॿिए कंहिंजी ज़बान ते एतबार करियो न करियो, ओ हुज़ूर जे ॻाल्हि ते त एतबार करियां जो साईं फरमाए इन आज़म निकाह बरकह ऐं सरहू मऊन। सब खां घणी बरकत न काज में, सब खां घणी बरकत न छन्ने में, सब खां घणी बरकत न निकाह में जंहिंमें ख़र्च घटि हुजे। ऐं मुंहिंजा दोस्तो जीज़ो सरंदीअ वारा उन में अॻिते वधो, घोट वारा अॻिते वधनि, कुंवार वारा न। घोट वारा अॻिते वधनि ऐं घोट जो पीउ हली वञे ऐं न्याणी जे पीउ खे वञी चवे, उनखे भाकुर पाए, उनजे निरण ते चुमी ॾेई उनखे चवे अल्लाह तुंहिंजो भलो करे, तूं असांखे पंहिंजी न्याणी ॾेई रहियो आहीं। ऐं तोखे इहो ॿुधाइण आयो आहियां त तूं असांखे तो वॾी कुर्बानी ॾिनी आहे, पंहिंजे जिगर जो टुकुर तूं असांखे ॾेई रहियो आहीं। असांखे तुंहिंजे घर जी थाली बि न खपे, असांखे तुंहिंजे घर जो को वॻो बि न खपे। तूं हिकु जोड़े में पंहिंजी न्याणी असांखे अता कजां। ऐं मुंहिंजा भाउ इहा ई तुंहिंजी वॾी कुर्बानी आहे।
असा के को फर्नीचर न खपे, असा के वगा वेस न खपन, असा के को सोन चांदी ज़ेवर न खपे। मुझा अदाया तुझी घट कुर्बानी आहे जो तू पंहिंजे जिगर जो टुकुर मूंखे ॾेई रहियो आहे, या तुंहिंजी बि न्याणी आहे मुंहिंजी बि न्याणी आहे। ऐं उनखे संभालींदुसि, रब उनखे संभालींदो। रब चयो आहे इन यकूनु फुकरा युगनिहिमुल्लाहु मिन फज़लिही। पंहिंजे बच्चनि ऐं न्याणियुनि जे शादियुनि में देर न करियो, जेकॾहिं ग़रीब हूंदा तॾहिं बि ऐं रब तव्हांखे तवंगर करे छॾींदुसि। इन में घोट वारो अॻियां थिए, कुंवार वारो वीचारो कीअं चवंदो त अदा बेली मूंखे माफ़ी ॾे, ऐं ॾाजो नथो ॾेई सघां, या त नक वधाइण आहे। कुंवार वारो त नथो चई सघे, घोट वारो अॻिते वधी वञे ऐं पंहिंजे थियण वारी नुंहं जे पीउ खे वञी चवे अदा तोखे ख़ुदा जज़ाए ख़ैर ॾे, मूं ॿुधो आहे तूं ॾाढो परेशान आहीं, तूं पंहिंजे कर्ज वठण में परेशान आहीं, को फिक्र न कर, असां बस तुंहिंजे न्याणी खे हिकु जोड़े में रुख़सत करे पंहिंजे घर वठी वेंदासीं। रुगो या तुंहिंजी न्याणी कान्हे या मुंहिंजी बि न्याणी आहे। अल्लाह करे मुसलमाननि में इहा ॻाल्हि रवाज पकड़े वञे। अल्लाह करे असीं पंहिंजे अखियुनि सां मरण खां पहिरीं इहो माहौल ॾिसूं, असीं ईअं शादियूं, असीं ईअं गमियूं, असीं ईअं घर घरस्तियूं कारोबार ऐं मन्नियूं, असीं उहे अदालतूं ऐं थाणा ॾिसूं जंहिंमें अल्लाह जो कानून हुजे, जंहिंमें क़ुरान जो कानून हुजे, जिते अल्लाह जा हुक्म हलनि, जिते हुज़ूर जूं सुन्नतूं हलनि। अल्लाह करे मरण खां पहिरीं रब असांखे ईमानी नूरानी रूहानी माहौल ॾेखारे छॾे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, बाक़ी रहियो पंहिंजो माज़ी जेको गुनाहनि सां भरियो पियो आहे। घबरायो न, पंहिंजो वास्तो अहिड़े करीम रब सां आहे जेको असांजे गुनाहनि जे करे रुठल आहे, पर वाहिद ख़ुदा आहे जेको रुसंदो बि पाण आहे, परचाईंदो बि पाण आहे। वाहिद ख़ुदा आहे जेको रुसे बि पाण, परचाए बि पाण। पंहिंजे ॿार खे बि परचाइणो पवंदो आहे, पंहिंजे ज़ाल खे बि परचाइणो पवंदो आहे, पंहिंजे मुलाज़िम खे बि परचाइणो पवंदो आहे, पंहिंजे नौकर खे बि परचाइणो पवंदो आहे, पंहिंजे पघारदार खे बि परचाइणो पवंदो आहे, पंहिंजे कुड़मी हारीअ खे बि परचाइणो पवंदो आहे। कुर्बान वञा रब तां, वॾो थी नंढनि खे पियो परचाए, खालिक थी मखलूक खे पियो परचाए, जब्बार थी मजबूर खे पियो परचाए, हाकिम थी महकूम खे पियो परचाए। ओ रब ज़ुल जलाल आला अरफा थी हिन अदना खे, हिन हीच खे, हिन हकीर खे, हिन मनीअ जे थोड़े मां पैदा थियल इंसान खे, ओ रब ज़ुल जलाल अज़ली अबदी दैमूमी सिफ़ात जो मालिक थी, अर्श कुर्सी जो मालिक थी, पंहिंजे किननि कोझनि, पंहिंजे पाबाननि, पंहिंजे शराबी ज़ानी बाननि खे पियो परचाए ऐं चवे पियो मन आरज़ अन्नी ना दैतुहु अन करीब। ओ मुंहिंजा बाना, तूं गुनाह करे पुठ फेरींदो आहीं ऐं बदिले में पुठ न आहियां फेरींदो, ऐं अची वेझो अची तोखे सॾींदो आहियां, ऐं वेझो अची तोखे परचाईंदो आहियां। ओ बाना गुनाह करे करे धरती भरींदे, पंहिंजी पाण फिटाईंदे, नसुल्लाह फअनसाहुम अनफुसहुम। ओ बाना मूंखे विसारींदे ॼण पाण खे विसारींदे, मूंखे विसारींदे त पंहिंजे ॾुखनि खे दावत ॾींदे, मूंखे विसारींदे त पंहिंजे राहतुनि खे विसारींदे। मूंखे छॾणु राहतुनि खे छॾणो अथई बाना, मूंखे छॾणु कामयाबियुनि खे छॾणो अथई बाना, मूंखे छॾणु सभाग खे छॾणो अथई मुंहिंजा बाना, मूंखे छॾणु नसीबनि खे छॾणो अथई बाना। न छॾ मूंखे, बसि हिकिड़ो जुमिलो चओ बाना, हिकिड़ो जुमिलो, अल्लाह हाणे कोन कंदुसि माफ़ी, अल्लाह हाणे कोन कंदुसि माफ़ी, अल्लाह हाणे कोन कंदुसि माफ़ी। इहो हिकिड़ो जुमिलो चवणु तुंहिंजो कमु आहे। तोखे सतारीअ जी चादर में वेढ़े, तोखे गफ़ारी जी चादर में वेढ़े, तोखे मथे ते बख़्श जी पग बधाराए, तोखे ईअं बचन में मोकिलींदो ॼण माउ ई तोखे अॼु ॼणियो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, रब हिन हिकिड़े जुमिले ते परचे थो। सभई अज़म कयो इंशाअल्लाह, रोई रब परचाईंदासीं। करियो था सभई अज़म इंशाअल्लाह। हा, बाक़ी रहिया फर्ज़ वञी कज़ा करियो, बाक़ी रहिया माण्हुनि जा हक़ जेके खाधा वञी अदा करियो या माफ़ी वठो ऐं गुनाह छॾे नई ज़िंदगी शुरू करियो। पर आख़िर में हिकिड़ी सुती फकी ॿुधायां, पहिरीं पंहिंजे लाइ पोइ तव्हां लाइ, त ही दीन जेको ज़िंदगीअ मां निकिरी वियो, ही ख़ुदा जी मोहब्बत, ही क़ुरान जी अज़म जेका दिलनि मां निकिरी वई, हाणे या ईंदी महिनत सां, या ईंदी नेकनि जे सोहबत सां, या ईंदी अल्लाह वारनि जे मजलिसनि में हर हर वञण सां, या ईंदी अल्लाह वारनि सां जुड़ण सां, या ईंदी अल्लाह जे राहनि में जान माल वक़्तु खणी धिका खाइण सां, या वियल शइ वरी ईंदी नेकनि जे सोहबत सां, या वियल शइ वरी ईंदी अल्लाह जे राहनि में फिरण सां। उन करे सभु नियत करियो, नेकनि जे सोहबत में रहंदासीं, अल्लाह जे राहनि में निकिरी असीं दीन ऐं तौबा ऐं दीन जी मेहनत, अल्लाह जे मोहब्बत ऐं मारिफत जो नूर सिखंदासीं। अब आयो सभु तयार है इंशाअल्लाह? केर केर तयार आहे हथ मथे करे? अल्लाह ताला क़बूल फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।